बाजार अजीब हालत कह दियन जी हली ॾिसिया बाजार अल्लाह केरन थी कह दिया अजीब हालत कह दियन जी हली ॾिसिया बाजार अल्लाह केरन थी कह दिया अजीब हालत कह दियन जी हली पत्थर वसाया अजीब हालत कह दियन जी हली ॾिसिया बाजार अल्लाह केरन थी कह दिया अजीब पत्थर वसाया अजीब हालत कह दियन जी हली ॾिसिया अल्लाह केरन थी कह दिया अजीब हालत हिंदा खे बांधी रोई ॿुधायो चवन था कैदी पर्दो बणायो हिंदा खे बांधी रोई ॿुधायो चवन था कैदी पर्दो बणायो हिंदा खे बांधी रोई ॿुधायो चवन था कैदी पर्दो बणायो सॾिन था शामी बाग़ी उन्हनि खे सॾिन था शामी बाग़ी उन्हनि खे सॾिन था शामी बाग़ी उन्हनि खे शरीफ़ आहिनि के लुटिजी आया अजीब हालत कह दियन जी हली ॾिसी तूं चवंदी आहीं मदीने वारे हुसैन जहिड़ो कोई कारी नाहे तूं चवंदी आहीं मदीने वारे हुसैन जहिड़ो कोई कारी नाहे सांग ते कुरान पढ़े थो सांग ते कुरान पढ़े थो सांग ते कुरान पढ़े थो कहिड़े वतन जा ही कारी आया अजीब हालत कह दियन जी हली ॾिसिया अजीब हालत कह दियन आदम खां ताईं ॾस तूं मूंखे जेको रुनो पाणी रुनो आदम खां ताईं ॾस तूं मूंखे जेको रुनो पाणी रुनो हिकु कैदी हालत रोदो थिए थो हिकु कैदी हालत रोदो थिए थो हिकु कैदी हालत रोदो थिए थो अहिड़ा मिलिया अथसि के दुख सवाया अजीब हालत आया हिकु नंढड़ी कैदर ॾिसी आई जंहिंजे कननि मां खून जारे हिकु नंढड़ी कैदर ॾिसी आई जंहिंजे कननि मां खून जारे हिकु नंढड़ी कैदर ॾिसी आई जंहिंजे कननि मां खून जारे फुटजनि था साह उन कैदर जा हिंदा फुटजनि था साह उन कैदर जा हिंदा फुटजनि था